अस्सलाम वालेकुम नाज़रीन, पाकिस्तान बुलेटिन न्यूज़ में भली कार दादू रिपोर्ट हकीम मशहूरी दादू लग छलो थाने जी अद में नौजवान नारी सां ज्यादती जो केस दाख़िल। SSP दादू जो नोटिस पुलिस 24 कलाकनि अंदर जवाबदार के गिरफ्तार करे वरितो। गुज़िरियल ॾींहुं झलो थाने जी हद में 18 वरियनि जी नारी सितारा धी ममता सोलंकी सां जिनसी ज़्यादती जो केस दाख़िल कियो वियो हो। SSP दादू डॉक्टर समीउल्लाह सुमरो फौरी नोटिस वठंदे जवाबदारनि खे कानून जी गिरफ़्त में आणण जी हिदायत कई। ज्यादती जो शिकार थियल नारी जे भाउ महताब अली सोलंकी जी फ़रियाद ते झलो थाणे ते कलम 10/2024 तहत कलम 376 तहत केस दाख़िल करे जांच शुरू कई वई है। झलो थाणे जे एसए शो रहमतुल्लाह मेमण वाक़े में मुलविस जवाबदार नवीद अली पुट सुल्तान सोलंकी वेचल ॻोठ नबी बख्श सोलंकी खे गिरफ्तार करे वरितो आहे। नारीअ जो मेडिकल चेकअप DHQ अस्पताल मां करायो वियो ऐं ॿिया ज़रूरी क़दम खयां विया आहिनि। वधीक जांच जारी आहे।